खानपुर महर वेझो लुंड बाज़ार में कारे मामले तां होटल ते वेठल शर बिरादरी जी ॿिनि धुरियुनि विच में झेड़ो थी पियो। झेड़े में लठियूं लॻण सबबि 55 वरियनि जो अधरोड फोत थी वियो, जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। मारिजी वियल जी सुञाणप 55 वरियनि जे मीर हसन शर जे नाले सां थी, जॾहिं त ज़ख़्मियुनि में तारिक शर ऐं अली गौर शर शामिल आहिनि। इतला ते मक़ामी थाणे जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश ऐं ज़ख़्मियुनि खे मक़ामी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस मूजिबि वाक़ियो कारे जे मामले तां पेश आयो आहे, वधीक जांच करे रहिया आहियूं। ॿिए पासे वारसनि जो चवणु हो जवाबदार सुलेमान शर, अली शर ऐं ॿियनि 4 ॾींहं अॻु असांजे नौजवान मथां कारे जो कूड़ो इल्ज़ाम हयो। अॼु जवाबदारनि असां मथां हमिलो करे मीर हसन खे क़त्ल करे छॾियो आहे। मेहड़ में स्टेज ड्रामनि जे लेखक फनकार रिटायर्ड उस्ताद इमाम अली चांडियो पारां ॻोठ महबूब खान चांडियो में प्लाट ते बासरनि पारां कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते उस्ताद इमाम अली चयो त असां पंहिंजी ज़ात बिरादरी जे माण्हुनि खे ॻोठ में प्लाट ते आरज़ी तौरु रहण ॾिनो, पर हाणे बासर बशीर अहमद ज़ुल्फ़कार चांडियो प्लाट ते कब्ज़ो करे वेठा आहिनि। हुन इख़्तियारनि खां मुतालबो कयो त बासरनि ख़िलाफ़ नोटिस वठी प्लाट वापसि करायो वञे। ॿिए पासे मेहड़ में ब्याजखोरनि पारां पुलिस जी कार्रवाई, गिरफ़्तार थियलनि जी माउ पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मसमात मुजाहिदा लाशारी ऐं ॿियनि चयो त गुज़िरियल साल फिरदौस कॉलोनी वासी नदीम लाशारी खां 30 मण कणक 80,000 रुपयनि में ख़रीद कई, जंहिंजी रक़म व्याज ते अदा करण जो मुआहिदो थियो। रक़म जी अदायगी में असां 2 लख रुपया रक़म ॾेई चुका आहियूं, पर नदीम अञा बि 1.5 लख रुपया रक़म घुरी रहियो आहे। इनकार करण ते नदीम लाशारी मेहड़ जी B सेक्शन थाणे जी पुलिस साण करे घरवारे समेत 2 पुटनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। हुननि मुतालबो कयो त व्याजी नदीम लाशारी ख़िलाफ़ कार्रवाई करे मुड़ुस ऐं पुटनि खे आज़ाद कयो वञे। कुंभ में ओधर जा पैसा न मिलण ते दुकानदार पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते दुकानदार मुशाहिद आराई चयो त मरहूम सनाउल्ला सूमरो पंहिंजी ज़रई ज़मीन लाइ मुंहिंजी दुकान तां ज़रई दवाऊं ऐं ॿिज ओधर ते खणंदो हो, जंहिं ते 9 लख रुपया ओधर आहे। सनाउल्ला जी वफ़ात खां पोइ संदुसि पुट मुंहिंजा पैसा फबाइण चाहिनि था। हुन SSP खैरपुर खां मुतालबो कयो त मरहूम जे पुटनि खां ओधर जा पैसा वापसि ॾियाराए वञनि। लखी गुलाम शाह लॻ कच्चे वारे इलाइक़े में मेहर ऐं जतोई बिरादरी जी 2 धुरियुनि में छिकताण तां ॿिन्ही धुरियुनि पारां फायरिंग कई वई आहे। फायरिंग जे नतीजे में जतोई धुर जो हिकु रूपो शाहन जतोई गोली लॻण सबबि ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फोत थी वियो, जॾहिं त मेहर धुर जो हिकु ॼणो गुलाम सरवर मेहर ज़ख़्मी थी पियो आहे। ज़ख़्मी खे गणती जोगी हालत में सखर जी ख़ानगी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। आख़िरी इत्तलाउनि ताईं वाक़िए जो को बि केस दाख़िल नाहे थी सघियो।